दोस्तों हक़ मौजूद सिंधी ॿोली जे मुख़्तलिफ़ वयाकरणी सूरतनि ऐं उनजे ग्रामर जे अभ्यास जे सिलसिले में ये वीडियो आहे। फ़ैल जो बुनियाद या मज़दर, धातु या रूट मुख़्तलिफ़ नाला जेको आहे सो इन खे ॾिना विया आहिनि। अॼु असां इन वीडियो में इहो सिखंदासीं त फ़ैल जो बुनियाद छा आहे, मज़दर छा आहे या धातु छा आहे। सिंधी ॿोली जा जेके मुख़्तलिफ़ वयाकरण लिखण जा जेके माहिर हुया, उन्हनि मां दीवान, झमटमल वसनाणी, काको भेरूमल मेहरचंद आॾवाणी, शमशुल मां मिर्ज़ा कलीज बेग, वाहिद बख़्श शेख, इन्हनि सभिनी सिंधी ॿोलीअ जो जेको मज़दर आहे उनखे जेके लफ़्ज़ आहिनि लिखणु, पढ़णु, अचणु, वञणु, खाइणु, पीअणु, डोड़णु वग़ैरह वग़ैरह, मक़सदु अहिड़ा लफ़्ज़ जिन जे आख़िर में अण या इण आहे, उन्हनि खे इन्हनि मज़दर कोठियो आहे। ठीकु साईं। मज़दर लफ़्ज़ जी माना आहे अहिड़ो लफ़्ज़ जंहिं मां ॿिया लफ़्ज़ सादिर थियनि। मज़दर माना अहिड़ो लफ़्ज़ जंहिं मां ॿिया लफ़्ज़ सादिर थियनि या फुटनि। ठीकु आहे। मतिलबु मज़दर जेको आहे, मज़दर माना आहे धातु या बुनियाद। ठीकु थी वियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त मिर्ज़ा कलीज बेग चयो आहे त पछाड़ी अण या इण, कंहिं बि फ़ैल जी पछाड़ी में अण या इण हुजे त उनखे मज़दर चइबो आहे। ठीकु आहे। अचूं था इन ॻाल्हि खे अञा वाज़े सिखंदासीं, छाकाणि त हिते हिकिड़ो मुंझारो आहे त केतिरनि ई मुहक़िक़नि मज़दर खे बुनियाद चयो आहे त किन वरी चयो आहे त मज़दर बुनियादी तौर ते फ़ैल जो बुनियाद न आहे ऐं मज़दर पिणु जेको आहे बुनियाद या धातु मां फुटी निकितल हूंदा आहिनि। अचो त इन ॻाल्हि खे वधीक सम्झूं। मिर्ज़ा कलीज बेग लिखे थो त अरबी ऐं फ़ारसी जा लफ़्ज़ मज़दर मां ठहनि था, तंहिं करे इहो नालो रखियो अथनि। यानी अरबी ऐं फ़ारसी जेके ॿ ॿोलियूं आहिनि, इन्हनि जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे छा मां ठहनि था? उहे ठहनि था मज़दर मां ठहनि था। ठीकु आहे। तंहिंजे करे इहो नालो रखियो अथनि। पर मिर्ज़ा कलीज बेग मूजिबि सिंधी ॿोलीअ में ख़ुदि फ़ैलनि जो बुनियाद बि मज़दर न आहे। ठीकु थी वियो। यानी मिर्ज़ा कलीज बेग चवे थो त जेके फ़ैल आहिनि उहे ख़ुदि मज़दर मां ठहियल न आहिनि, तंहिं करे मज़दर खे धातु या बुनियाद करे लेखणु ग़लति आहे। ठीकु आहे। हाणे ॾिसो, लिखणु लफ़्ज़ जी पछाड़ी में आहे अण जो उचार आहे। ठीकु आहे। लिखणु अण। ऐं खाइणु इण, खाइण जी पछाड़ी में आवाज़ु आहे इण। मज़दर जी पछाड़ीअ मां अण या इण जो उचार कढे छॾिबो त बाक़ी जेको बचंदो सो थींदो धातु या बुनियाद। हाणे मिर्ज़ा कलीज बेग जे मूजिबि त जेको खाइण या लिखणु आहे, इहो बुनियादी तौर ते छा आहे? इहो पिणु लिख या खाव मां निकितल आहे। ठीकु आहे। उन्हनि सां गॾु अण या इण ॿई मिलायल आहिनि। जॾहिं उहो अण या इण कढंदासीं, बाक़ी जेको बचंदो उहो हूंदो धातु या बुनियाद। इन जो मतिलबु त मिर्ज़ा कलीज बेग मूजिबि इहो लिखणु ऐं इहो खाइणु जेको आहे, इहे मज़दर आहिनि। ठीकु आहे। इहे मज़दर आहिनि, पर इहे बुनियाद न आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग मूजिबि ॾिसो हिते चयो त फ़ैलनि जो बुनियाद ख़ुदि मज़दर न आहे। यानी हीअ मज़दर त आहिनि, पर हीअ बुनियादी तौर ते अञा इन जो बुनियाद न आहिनि, इन जो धातु न आहिनि। यानी मज़दर ख़ुदि जेको आहे ॿिए कंहिं धातु मां निकितल आहिनि। हाणे उहे ॿिया धातु कहिड़ा आहिनि? फ़ैल जे धातु या बुनियाद सां अण
या इण मिलाइण सां मस्दर ठहे थो। इन जो मतिलबु इहो थियो त जेके लफ़्ज़ जिन सां असां अण या इण मिलाईंदा आहियूं, जेके लफ़्ज़ जेको बुनियादु हूंदा आहिनि जिन सां अण या इण मिलाईंदा आहियूं, त उहो बुनियादु जेको आहे उहो बुनियादी तौर ते छा हूंदो आहे, उहो बुनियादी तौर ते धातु हूंदो आहे। मिसाल हीअ ॾिसो हल, हीअ जेको हल आहे, हल, हाणे हल जेको आहे उन सां असां जॾहिं अण मिलायूं था, ठीकु आहे, त इहो थी वेंदो हलणु। हाणे इहो जेको हल जेको आहे इहो बुनियादी तौर ते आहे धातु, ऐं अण मिलाइण सां जेको इहो लफ़्ज़ जेको ठहियो हलणु, इहो बुनियादी तौर ते मस्दर। हाणे इन 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 ॻाल्हि मूजिबि मिर्ज़ा कलीज बेग जे ख़्याल मूजिबि धातु ऐं मस्दर बि अलॻि अलॻि शयूं आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त असां जेको हिते मथां टाइटल ॾिनो आहे त फ़ैल जो बुनियादु या धातु, बुनियादु या धातु, ठीकु आहे, या मस्दर या बुनियादु फ़ैल जो धातु, धातु हिते बि लिखियो पियो आहे। त मक़सदु हीउ मिर्ज़ा कलीज बेग मूजिबि हीउ जेको मस्दर आहे इहो बुनियादु नाहे, इहो बुनियादु नाहे, इहो मस्दर ख़ुदि बुनियादु या धातु में ठहियलु हूंदो आहे। ठीकु थी वियो, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे। इहो मिर्ज़ा कलीज बेग जो रायो आहे। ॾिसो हल धातु आहे, इन सां गॾु अण मिलाइण सां हलणु थियो मस्दर, ठीकु आहे। हाणे जेको हल आहे उहो बज़ाति ख़ुदि पिणु ठहियलु आहे, सादिर थियलु आहे। हाणे हल यानी हल जेको आहे धातु आहे, इन मां ॿिया केतिरा ई लफ़्ज़ ठाहिया, मिसाल हल, हलत, हलंदो, हलियो, हलाइण, हलियल, हलायल, ठीकु आहे, वग़ैरह वग़ैरह। इहे सभु जेके आहिनि छा आहिनि, इहे बुनियादी तौर ते इन धातु मां न ठहियलु जेको आहे सो लफ़्ज़ आहिनि जिन खे असां हासिल मस्दर चई सघूं था। ठीकु आहे। काको भेरूमल चवे थो, काके भेरूमल मेहरचंद आडवाणी जे ख़्याल मूजिबि लिख जी पछाड़ी में पेश आहे, ठीकु आहे, हीअ पेश आहे, लिख जी पछाड़ी में पेश आहे, ऐं मार जी पछाड़ी में ज़ेर आहे, ठीकु आहे। इहे पेश ऐं ज़ेर कढे छॾिबा त बाक़ी जेको बचंदो यानी लिख या मार, इहे धातु आहिनि, ठीकु आहे। लिख ऐं मार इहे धातु आहिनि। यानी मिर्ज़ा कलीज काको भेरूमल मेहरचंद आडवाणी चवे थो त अमुर वाहिद जी पछाड़ी वारी एराब कढण सां फ़ैल जो धातु या बुनियादु मिले थो, ठीकु आहे। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे असां जेको आहे सो कंसाइज़ कंदासीं, यानी इन्हनि खे सभिनी खे हिकिड़ो तत या निचूड़ ॾींदासीं। त इहे सभु चवनि था त जंहिंखे मस्दर कोठियो वियो उहे बुनियादी तौर ते मस्दर न आहिनि, छाकाणि त मस्दर जी माना आहे धातु, बुनियादु या मूल यानी रूट, ठीकु आहे। मस्दर जी माना त आहे, छाकाणि त मस्दर जी माना त आहे जंहिं मां ॿियूं सूरतूं सादिर थियनि यानी फुटी निकिरणु। हाणे ॾिसो जेकॾहिं हलणु, वेहणु मस्दर आहिनि त पोइ उन्हनि लफ़्ज़नि मां त को बि लफ़्ज़ फुटी निकितल न आहे, बल्कि इहे ख़ुदि पाण फुटी निकितल लफ़्ज़ आहिनि, सही आहे। सो नतीजो इहो निकितो इन सॼी ॻाल्हि जो त फ़ैल जी उहा बुनियादी सूरत, फ़ैल जी उहा बुनियादी सूरत जंहिं मां ॿिया लफ़्ज़ फुटी निकिरनि, उहा सिंधी ॿोली जे व्याकरण मूजिबि उहा कहिड़ी सूरत आहे फ़ैल जी, उहा आहे अमुर हाज़ुर वाहिद। अमुर माना हुकुम, अमुर माना हुकुम, ठीकु आहे। हाज़ुर माना जेको हाल, ज़मान हाल जी ॻाल्हि हुजे, ऐं वाहिद माना हिकु, यानी कंहिं हिकु माण्हूअ खे ज़माने हाल में जेको हुकुम ॾे लफ़्ज़, ठीकु आहे, कंहिं हिकु शख़्स खे ज़माने हाल में जेको लफ़्ज़ हुकुम ॾे त अहिड़े लफ़्ज़ खे असां चवंदासीं फ़ैल जी बुनियादी सूरत धातु, ठीकु आहे, ऐं उनजी रूट या उनजो बुनियादु, सही आहे। हाणे मिसाल जे तौर ते लफ़्ज़ आहे लिख, ठीकु आहे, पढ़, ठीकु आहे, वेह, वञ, ठीकु आहे, मार। हाणे इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेको मिसाल, हाणे ॾिसो हीअ सम्झो त आहे हुकुम, ठीकु आहे, अमुर आहे, ऐं हलंदड़ वक़्त में कंहिंखे हुकुम मिले पियो ऐं कंहिं हिकिड़े माण्हू खे हुकुम पियो मिले। ॾिसो ईअं न आहे त माना
वेहनि, माना हाणे ॾिसो वेहनि जे करे चवंदासीं त हिन में हुकुम बि न आहे ऐं घणनि माण्हुनि जे लाइ ॻाल्हि कयल आहे, ठीकु आहे। पर वेह इन जो मतिलबु त हिकिड़ो माण्हू आहे ऐं साम्हूं आहे हाज़ुर, हाणे जेको हिन जेको वक़्तु हले पियो उन में इहो हुकुम थिए पियो ऐं हिकिड़े माण्हू खे हुकुम थिए पियो, ठीकु थी वियो। त अहिड़ी तरह सां माना लिख, पढ़, वेह, वञ, मार, ही अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ जंहिंजे पोयां इण या अण न हुजे, ठीकु आहे। ऐं उन्हनि मां छा ज़ाहिर थिए, इन लफ़्ज़नि मां अमुर हाज़ुर वाहिद ज़ाहिर थिए त अहिड़नि लफ़्ज़नि खे असां चवंदासीं फ़इल जा बुनियाद या धातु या जेको आहे सो उन्हनि जा रूट, ठीकु थी वियो। बुनियाद, धातु या रूट, ठीकु आहे, जंहिंमां ॿिया केतिरा ई लफ़्ज़ सादिर थियनि। मतिलबु त हीउ जेको मज़दर आहे उहो बुनियाद ई आहे, धातु ई आहे, पर जेको हिन खे मज़दर खे पोयां असां चयो त जिन स्कॉलर्स लिखियो लिखणु मज़दर आहे, पढ़णु मज़दर आहे, बुनियादी तौर ते इहो लिखणु ऐं पढ़णु मज़दर न आहे, ठीकु आहे। मज़दर छा थींदो हिननि जो, लिख, पढ़, ठीकु आहे, वञ, अच, ठीकु थियो। उमेदु आहे त इहा जेका वज़ाहत आहे उहा सम्झ में अची वई हूंदी ऐं असांजियूं वीडियोज़ ॾिसंदा रहो। सिंधी ॿोली जी व्याकरण जा जेके उसूल आहिनि उन्हनि खे तमामु सवलनि लफ़्ज़नि में ऐं तमामु थोरनि लफ़्ज़नि में सम्झण जे लाइ वीडियोज़ ॾिसंदा रहो ऐं शेयर कयो दोस्तनि सां ऐं सिंधी ॿोलीअ जी इन व्याकरणी सम्झ खे पखेड़नि में असांजी मदद कयो। ठीकु साईं, वॾी महिरबानी।